सिद्धू बादशाह, अल्लाह बादशाह, अल्लाह बादशाह। देवी जुना बर खबर यह है तो शहबाज खान वारा जरगे लाइ राज़ी थी विया आहिनि। शाहबाज खान वारा जरगे लाइ राज़ी थी आहिनि। जे राज़ी न थियनि हा न इन्हनि टिनि पुटनि जो मुंहिंजे हथां खून थी वञे हा। ऐं मां नथो चाहियां त खून ख़राबो थिए। अगरि इन्हनि जे वडन कई खैर जे इहा ॻाल्हि आहे त डीपीओ खे मुंहिंजो पैगाम ॿुधाए छॾिजे त मुंहिंजा बि के शर्त आहिनि। हिकु त मुलाक़ात में डीपीओ वर्दी पाए न ईंदो, ॿियो त सादनि कपड़नि में हूंदो, ऐं हा हुनखे इहो चइजे मुलाक़ात बचा बंदि ते थींदी, ऐं हुनखे इहो बि ॿुधाइजे सिर्फ़ ऐं सिर्फ़ डीपीओ अकेलो हूंदो, हेड़ो मां भी अकेलो हूंदुसि, तू बदू मुलाकात हूंदी। इहो वञी डीपीओ खे मुंहिंजो पैगाम ॿुधाइजे। इहो बि चइजांइसि त सिंधु पंहिंजे कयल वादे खे पाणी ॾियणु ज़रूरी थो। मां ॿियनि वांगुरु बुज़दिल ऐं गीती न आहियां, जेको चवंदो आहे उहो करे ॾेखारींदो आहे। ऐं हा डीपीओ खे इहो बि चइजांइ जेकॾहिं का भी मूंसां पुलिस वारी चाल ऐं चालाकी कई न त सिंधु बादशाह बंबोर खे बाहि ॾेई छॾींदो। सिंधु बादशाह, अल्लाह बादशाह, अल्लाह बादशाह, सिर्फ़ अल्लाह बादशाह। मुंहिंजो कमु आहे हितां जी ख़बर हुते पहुचाइण, हुतां जी ख़बर हिते पहुचाइण। हिनखे रुमाल ॿधी पके ते छॾे अचो। Caso! Caso! Caso!
सीधा केदा अरे तू सीधा करे जा कम कादे जा कम तू जाल किए तो ता भाजी गई अब काले लाही से पुट अके के अके के तू अरे ओए यो कुकड़ मुझे वाले कर मुखे रे कुकड़ अंदे से तो मोरा तो मदे कुकड़ दी तो मा संद अरे किया न दी तू कुकड़ तू को मत माराई हशम गाना के तो निकार करी कुकड़ का हां मदे दा मगरीब जादू दा पजे सोके दी सेदा दी तो पूजो गोतु लिखी दी तब दा दी तो मा बचाओ दे अरे बचाओ दे अरे करवाने वाला कुकड़ अरे करवाने वाला कुकड़ अरे कुकड़ हेलो तू कर ना पे ठीक है मदे दा याद से जा तो मुका कुकुर खसवा जदी दादे लिते सुना पासो तो के बकरी में कुत्तो कदो भाई कुत्तो कदो भाई मदे दा
सिंधु मां हिन इलाइक़े जे अमन अमान खे अहमियत ॾींदे मुंहिंजा 2 शर्त मञा आहिनि ऐं मां हिते पाण आयो आहियां। मूंखे उमेद आहे त तूं मूंखे मायूस कोन कंदे। साहब मञोसी मञोसी साहब मञोसी मुड़स माण्हू मुझे की कुछ मुखबर के चयो उन मुताबिक तू सिविल ड्रेस में आयो है। ये पुलिस जी वर्दी में अची आ न त वादा खिलाफी थे ऐं मां कॾहिं बि जिरगे में न अचाया। ऐं हा मूंखे बि तूं आज़माए ॾिसंदे अल्लाह जे फज़ल सां पोइते न ॾिसंदे 2 कदम अॻिते ॾिसंदे। सिंधु असां बि माण्हुनि जा धनार आहियूं। ही हेॾो ज़ुलो हलाइण कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे ऐं असां बि बहादुर माण्हुनि जो क़दुरु कंदा आहियूं। साहब जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी यारी रंग लाहींदी ऐं भाइरनि जे हथनि ते भेनरियूं मेहंदी ज़रूर लाहींदियूं ऐं ख़ुशी जा गीत ॻाईंदियूं। त पोइ सिंधु मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे ये सुकल ज़मीन साई थींदी ऐं ग़रीबनि खे पंहिंजा हक़ मिलंदा। साहब मां तुंहिंजे न कोठायल जिरगे में ज़रूर ईंदुसि। जे हक़ जी ॻाल्हि थी ॿिन्ही अखियुनि ते क़बूल कंदुसि ऐं जे मुखालिफ़ धुर का बि चालाकी ऐं चालबाज़ी कई पोइ हथियार बि हलंदो बारूद जी थप एतिरी थींदी जंहिंजो तूं तसवुर बि नथो करे सघे। कोई मूंखे मयार न ॾिजाए। सिंधु सिर्फ़ तूं मुंहिंजो साथ ॾे छो त ताड़ी हिक सां कोन वॼंदी आहे। मां अॼु ॾींहं ताईं कंहिंसां दोस्ती न रखी पर मुंहिंजी दिलि चए थी त तोसां दोस्तीअ जो हथु वधाए पंहिंजी यारी रंग लाइ। सिंधु भी जिंदगी में पहिरियों दफ़ो कंहिं पुलिस ऑफिसर सां दोस्तीअ जो हथो वधाए मिलाए थो। लॻे थो त तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती कामयाब रहंदी। योली बदल बेड़ा ई पार कौन में कर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मां हिन सभिनी राज जे वॾनि खे ऐं हिन 2 क़बीलनि जे माण्हुनि खे हिन जुर्गे में अचण लाइ भलीकार चवां थो। हिन जर्गे कोठाइण जो मतिलबु हिन इलाइक़े में अमन अमान क़ाइमु करणु आहे पर उहो तॾहिं थींदो जॾहिं 2 धुरियूं माज़ीअ जा विछा दूर करे पाण में खीर खट थींदियूं। ऐं हा जर्गे में थियल फ़ैसिलो 2 धुरियुनि खे मञणो पवंदो ऐं फ़ैसिले खां पोइ कंहिं बि धुर अॻिराई कई त उनखे ॾोही करार ॾिनो वेंदो। ऐं हिन वक़्तु जेको मां तव्हांजो अमीन आहियां ऐं उन वक़्तु अॻिराई करण वारे लाइ मां कानून हूंदुसि छो जो मूंखे ऐं हुकूमत खे तव्हां जूं ज़िंदगियूं ऐं हिन इलाइक़े जो अमून प्यारो आहे। डीपीओ साहब जिरगे में थियल फ़ैसिलो असांखे क़बूल हूंदो। अल्लाह बादशाह सिर्फ अल्लाह बादशाह। साहब बाक़ी असांजा खून कहिड़े वाह में लुड़ी विया आहिनि। बाबा साईं अदो सही चई रहियो आहे। नवाज़ खान ख़ामोश रह। बाबा थोरो सब्र सां असांजो हिते गॾिजण उन्हनि ग़लतियुनि खे दुरुस्त करणु आहे। साहब हिन पालियल तोतनि वारियूं ॿोलियूं अञा घणियूं ॿुधंदव। सिंधु पालियल तोता
बाज़ भी बणिजी सघनि था। शाहबाज खान मञा थो त तोतन पालण जो ॾांहुं तो वटि आहे, पर बाज़ खे पेटी पाराए हथ ते विहारण जो ॾांहुं। वाह बादशाह वाह, सोन जे पाणीअ सां लिखण जहिड़ा लफ़्ज़ चया अथई। टीपियो साहब ॾिसो पिया न, अञा अवां छिरके में अचण लाइ चओ पिया। सिद्धू इहो लफ़्ज़नि खे तलवार वांगुरु न नचाए। तलवार ॼाण में ख़ूबसूरत लॻंदी आहे। साहब ही गुनाहगार बंदो सिंधु कुर्बान तुझे लफ्ज़ हाणे ही सिंधु हिकु लफ्ज़ बि न पुछंदो। हा, अमीननि जे फ़ैसिले जो इंतज़ार आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़ैसिले ॿुधाइण खां पहिरियां ई मां सॼे तरह जे माण्हुनि खे मुबारकबाद थो ॾियां, छो जो अॼु असीं हिक विख अॻिते खणी पाण में खीर खंड थिया आहियूं ऐं ॿिन्ही धुरियुनि जे ॿुधल ॻाल्हियुनि खां पोइ अमीननि जे राय खां पोइ उन नतीजे ते पहुता आहियूं त ॿिन्ही राज्यनि जा खून हिक जेतिरा थिया आहिनि, तंहिं करे खून खून में विया। सिंधुअ खे शहबाज़ खान जे इलाइक़े में अचिणो न पवंदो ऐं शहबाज़ खान जे पुटनि खे सिंधुअ जे इलाइक़े में अचिणो न पवंदो। जेकॾहिं कंहिं बि उन फ़ैसिले जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई त उन जो नुक़सानु हू पाण भरींदो, उन जो राज ज़िम्मेवार कोन हूंदो। बाबा इहो फ़ैसिलो तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे क़बूल आहे? क़बूल आहे साहब, बिल्कुलु क़बूल आहे। मूंखे बि क़बूल आहे। डीपीओ साहब असांजे तरफ़ां ख़ातिरी सम्झो। साहब असां पंहिंजे वॾे जे फ़ैसिले खे पाणी ज़रूरु ॾींदासीं। त पोइ ठीकु आहे, पाण में भाकुर पाए खीरखंड थियो। तो मुझे कुकुर नार कसो समझ मुझे संगो मार कसो सुको मा दादे ल जा तो मा कुत्तर अबे ये निकल तो बाहर निकल ना ये तो ना दा सालू दा बडू दादे दी पक्को दादे दी इन का बडू दादे दी कहिड़ा आहीं तूं? लया चेट मां वॾो खुदी माज़ू आ मां खे माज़ी के कुत्तर चङो हाणे लट कहिं कुतर अदा दादे न मूंखां ग़लती थी वई मां ख़बर सही ॻाल्हि छा आहे मूंखे पास सां हलायो यार असां सां उहो हले
जंहिंजी हेॾी दिलि हुजे सिर तां हथ खणी वे तूं त हिकिड़ी रण सां मरी वेंदे हाँ तू सद करे ॾिस त तो मादा वो तो मूंखे वठी हल दे न पर तूं धारियल छो थो थियण चाहीं या त वो मसलो इहो आहे ॻुठ में मूंखे केरु लिखे कोन चवंदा तूं बहादुर हुन चक ते मां चवंदो मां वॾो धारे थीस तोखां वॾो थींदुसि तोखां वॾो हेॾो धारे थीस ईअं शहर में निकिरंदुसि त माण्हू भॼी था सुबुह शहर में गॾ बि था हूंदा बसि चङो ठीकु आहे पंहिंजे घरो मोकिलाए अचिजांइ ऐं सुभाणे हिते अचिजांइ असांजो इंतज़ारु कजांइ असां तोखे पाण सां गॾु वठी हलंदासीं ऐं मूंखे पक वठी हलंदो पक सां ठीकु आहे हाज़े मां पको ठाहे थीस पको ठाहे न मां हाज़े हा माना मां ॻोठा खे वञी ॿुधायो त मां ठाहे थियल थो वञा न पर राति ॾींहुं नंढड़नि खे कुतुसि कदुसि मूंखे ॾाढो तंग कंदा पोइ वरी सूज़ी खे खणंदुसि गोद ते टक 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 ओए हेॾे जो गोदो मथां टंदी वेंदो मां गोदे ते टक 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 गोदे जी वागवत टक 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 सूज़ी मां वञी टक टक सरवारो खुलिया जणवाह खुली बुरी सनम मुझी जान जलाए हलिया तू कन जी वाली तुझी नग जी पुली बुरी सनम मुझी जान जलाए हलिया तू तुझी कन जी वाली मुबारक हो बाप भाणे जी शादी थी आजा अरे किना जुर्गे फैसलो थी वियो आहे ॿई क़ौमूं खीर खंड थी वियूं आहिनि तूं बि क़ौमियत वारो आहीं तुंहिंजो बि जरगो थींदो तूं बि त क़ौमियत वारो आहीं तुंहिंजो बि त जिरगो थी सघे थो अरे पाण वारे सिंधू बादशाह ऐं वॾेरे जो ठाह थी वियो आहे त तूं कहिड़ी वॾी ॻाल्हि थी तोखे वरी छा थियो बुज़दिल निकितो सिंधू बुज़दिल दिलबर तूं ग़लति थो ॻाल्हाईं सिंधू खे बुज़दिल पियो चवीं बुज़दिल बुज़दिल त तूं ई छा पियो चवीं तूं दिलबर ठीक त आहीं न बाक़ी छा चवांसि सूरमो चवांसि जिरगे जे अॻियां अखियूं बंदि करे वेठो त पोइ छा करे हा इहो करणु ग़लति हो उते मोज़िज़ माण्हू ऐं डीपीओ वेठल हुआ सिंधू असां सभिनीनि जो नक कपड़ायो आहे तोखे शर्म नथो अचे तूं सिंधू जे खिलाफ़ थो ॻाल्हाईं छो कपड़नि खे बाहि लॻी वई थी छा जुमा दिलबर सही थो चए जुमा किरो आसमान किरियो या ज़मीन फाटो जो सिंधू वॾेरे अॻियां गोॾा खोड़िया सिंधू ई गोॾा अरे हेफ़ हुजे तव्हांजी सोच ते शींहं कॾहिं गिदड़ खे चयो मूंखे झंग मां रस्तो ॾे जेके तूं शींहं पियो चई न हू पहले बिल्लो निकितो बिल्लो अरे मूंखे बिला त तव्हां था लॻो जंहिंजे अखियुनि में न हया न शर्म आहे वॾो वफ़ादार आहीं सिंधूअ जो अलाए कहिड़ी तोखे मिसरी खरे अथई दिलबरा एडी जे दिल अथई त सिंधू जे साम्हूं ॻाल्हाईं आहे पर पुट त कुत्ता बि भौंकंदा आहिनि तोहिन ते न मुंहिंजे सीने ते गोली हलाई आहे जॾहिं न कुत्तो चितो थींदो आहे हू मालिक लाइ खतरो थींदो आहे गद्दार न ही गदार न हो ही मुंहिंजो दोस्त हो सजण हो गदार तूं आहे तोखे जीअण जो हक़ न आहे अखियूं फाड़े ॾिस मुंहिंजी अखियुनि में
तुझो मौत भी मुझे अखिन में नचे पियो। अरे तुझे अखिन में तो पकड़ वेठला जेको पंहिंजनि के चीर फाड़ करे खाई छॾींदो। तो को चओ दिलबर बादशाह। न चओ सिंधु बादशाह। दिलबर सही पियो चए, असांजो हाणे केरु वॾो थियो? जेको भी मुसां गॾु हलणु चाहे अचे मुंहिंजे पुठियां। हरिपुर 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 हरिपुर। अब्बा सिद्धू ये सब भी आवाज लगाए न, पर तू छो न भी आवाज लगाई? वासी जेका सवारी मुझे नसीब में लिखियल हुंदी न वो खुद ब खुद अची वेहंदी मुझे टांगे में। अल्लाह ते तोकल रख। बाकी आवाज लगाना मो फायदो केड़ो? हरिपुर ता चवन करमपुर ता चवन भली चवन मुझे नसीब में जेका सवारी हुंदी तू अच वे। हां बा चई त सच तो। हरिपुर हरिपुर ओया सवारी पोयो आई थई जिनी न अल्लाह नसीब में। अल्लाह ते तवक्कल कदी करे तवक्कल अल्लाह ते जनवारो को रब पार ते रोजी। अब अल्लाह खुश रखे आबाद रखे। बस 20 फुट रहा। अल्लाह बादशाह अल्लाह बादशाह। लो मासी तुझी मंजिल अची वई। शाबाश। लो तो मैं घोड़े के छोड़िया। बीओ पीड़े बीओ मासी मारी दे आवाज नहीं से घोड़े के। तो जो चाहे तो टोड़ाए तो मैं टोड़ाए मारने। जो वलाड़ घरल तो मैं चाहे तो। अब अचन तुझे नहीं कर। आओ। अरे जदे कहावती ता मुसा दंडाओ मुके तबाह बर्बाद करे था। आयो इतना तीन जा तीन तो मार पर खाए था। अरे तो सनी सुता पे मां तो जगह ने क्या था तो घुमा दो पैदा तो अरे तो घुमो पे दो
हेदे कादे तो मत हेदे मत खुदा जी मां तो सुतो जान तू दिया ओमा आशिक तो जो आया ओ सोली सजनी मां तू बिल दे बिजली जो मुके बिल दे तो मैं बैंक रुपया दे चा हसेला की बोले दी वदी चोरा न तक आज कर तेन कम खराब काची भैया सुबह गाती तो जो इंतजार पे कयो सच्ची पची बाकी मां तो सकूल आ दस हो तुंजा साथी न ता नजर अचन नंढड़ा हाँ उधर के अंजा कलाक लगे तो आया मूसा गदा पो तू त हिताई हु का थेन हाँ उस लगान आया था हल्ला तो जो पेला पेला मान मांगे 10 एक दी बिला का बी बिला का वो कित या तो मिट्टी के थत दा कलाक लगे तो ना पूजा मने ते मुखे भी देर सा अचण घुर्जे पर इंदा त सही न उधर नालो नवत हां ने त सब कम वदा सन सजी मुजी भिंग करे सजो सामान करिया वले तुखे खरदा ना छा पे सोची कुछ को तो सोचा इयो तो बुधा ये तो के बई किथा मिल्या या गाल न पूछ या वदी दास्तान असल में मां वदो खुदी मासु उधर जे पी के कुत्त करे छादी मुखे वदी अदालत में घुरायो चुबाइने के फांसी दादी वदी जज सोचो के फांसी का अन्या 20 सजा दी मुझे वदी ला के दी दा मुझे दी मम्मी के वतिया चोनन के आदे पाल इनका सुतो फांसी जना भलो ए तो 24 कलाक मुझे हाथ तोज लगा तोज इनन जी कहानी तो बुधी इनन सा मुके वधिक प्यार थियो ये तुझे के के मजान इत्ती दा पिट कर गलत न करे न करो नन जेले से बड़ी का खून दा हां दे दी चोदन के कुत्ता बस या गुद्दी में अंदर जी मतलब धक नहीं जा ताऊ के नक के कपा में दा पौदी चोरी दी तो चाहे उन्होंने इतना था रखे दी सेती बसे आज मैडम शहजादी साहिबा तुम्हारे वडेरे जी गाड़ी हिनमल ताईं कोन आई पंध हलणो पवंदो छा हाँ केॾी देर थी वई आहे अञा ताणी वठण ई कोन आहिनि लॻे थो त असांखे पाणी हलिणो पवंदो हवेली शहजादी साहिबा शुरुआत में ईअं आहे त आख़िर में छा थींदो चङो हाणे घणो न ॻाल्हाए बी टांगे वारा अदा हेॾा हलो टांगे वारा सारंगपुर हलंदे हाँ छो न सारंगपुर हलंदुसि बाक़ी बीठो छा जे लाइ आहियां चङो पी वठ हलो हाँ सारंगपुर के वटि था वञो नवाज़ खान जी हवेली था वञो छा त हाँ उनजा माइट आहियो न असां हुननि जा महिमान आहियूं असांखे घुरायो आहे ॻाइण जे लाइ टांगे के छो रोके मूं इन करे टांगो बीहारियो आहे त तूं ॻाइण वारी आहियां मुंहिंजो मतिलबु त तूं बस मां ॻाइण वारी आहियां तवाइफ न ॻाइण वारी में ऐं तवाइफ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे वाकई मूं तोखे ग़लति सम्झियो ख़बर अथई मूं तोखे तवाइफ पे सम्झियो तो चयो न मां ॻाइण वारी आहियां चङो हाणे जल्दी हल देर पई थिए हीअं थो पहुचाए हल पुटरा अल्लाह बादशाह तुंहिंजो नालो सिंधु बादशाह आहे मुंहिंजो नालो सिंधु आहे ये ॻोठ वारा वीचारा मूंखे प्यार सां सिंधु बादशाह चवंदा आहिनि ऐं ख़बर अथई मां हिननि खे हुनजे जवाब में चवंदो आहियां अल्लाह बादशाह नाले में त दम आहे सुठो नालो आहे सिंधुअ में बि दम अथई
चंगो छो बिहारियो है इन करे बिहारियो आ त अॻिते इजाज़त न आहे मूंखे वञण जी छा जी मजबूरी असां हेतिरो पंधु करे वेंदासीं मां छा बस कंहिंजी मजबूरी खे सम्झंदा कयो का ॻाल्हि आहे तंहिंजे करे त मां नथो वञा न त मूंखे को शौक़ु आहे जो तव्हांखे हिते मां लाहियां न हाणे अजीब बि आहियां ग़रीब बि आहियां महिरबानी करे हाणे लहो चङो चङो पैसा ॾिना मुफ़्त में कोन को छॾी असांखे मुंहिंजी मजबूरी बि त सम्झंदी कर न इहे ॻाल्हियूं तुंहिंजे सम्झ खां वॾियूं आहिनि का मजबूरी आहे कंहिंजी मजबूरी खे सम्झंदा कयो साईं अचे वठ हेतिरो पंधु वेंदासीं अजीब माण्हू आहिनि हलोड़े मेहमान अची वेंदा एॾो तालो छो थो थिए सदा मेहमान मेहमान छोकिरीअ खे अंदरि वठी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अचे गई अचण खां वॾी देरि कई तव्हां गाॾी मोकिले छॾियो आहे त असां जल्दी अची वञूं छा असांजो ड्राइवर न पहुतो छा मूंखे कूड़ ॻाल्हाइण जी ऐं मज़ाक करण जी आदत न आहे वॾेरा साईं ख़ैर इन ॻाल्हि जो हिसाब किताब ड्राइवर सां पोइ थींदो तव्हां कावड़ न कयो थी सघे थो त हुनखे का मजबूरी हुजे त पोइ तव्हां हेसी ताईं कीअं पहुता टांगे में आई आहियां पोइ त तव्हांखे ॾाढी तकलीफ़ पहुती हूंदी शायदि ही तकलीफ़ मुंहिंजे नसीब में हुई माशाल्लाह तव्हां काफ़ी हाज़िर जवाब आहियो शुक्रिया हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे तव्हां वञी वॾे आराम सां फ्रेश थियो प्रोग्राम राति कंदासीं रक्षा मेहमान खे कमरे में वठी वञीस ऐं हा तव्हां वञो जी बेटा आशिम मेहमान पसंद आयो नवाज़ अज दिल ही खुश थी नवाज खान जे बंगले ते मूंखे लॻे थो उन्हनि जो आहे मार पए हुन तबले वारनि खे उन्हनि ॾिठो ई कोन पंहिंजा तबला ऐं बाजा त खयो पर हे छॾे आहे पोइ हाणे छा थींदो मां बसि ॾेई थो चाहियां अमानत पर आई अमानत में ख़यानत न थी थिए हा इहा ॻाल्हि तो सुठी कई वञी तूं ॾेई अच वञ हा अमानत में ख़यानत न
हाँ तू हलल मानी तैयार कर त मां अचां थो मां मानी तैयार करियां थी तूं जल्दी अच मां घोड़ो काए जा ॿधा न इएं छा मां पाण डोड़ो थो वेंदुसि छा अरे अरे छा थी तुझो इनाम आहे शहजादी हाशिम के खुश करे छॾी जे तरीक़े सां तव्हां इनाम पिया ॾियो अहिड़े तरीक़े सां त फ़क़ीरनि खे ख़ैरात बि न ॾिबी आहे तमाश बि न इन ही अंदाज़ में इनाम ॾींदा आहिनि शहजादी खण माफ़ कजो मूंखे तव्हांजो इहो इनाम न खपे शहजादी मुझे भाउ जी दिलि न टोड़ माफ़ कजो सरकार मां हिते ॻाइण आई आहियां कंहिंजो दिलि तोड़ण या जोड़ण आई आहियां मुंहिंजो कमु पूरो थी वियो हाणे मां अव्हां खां इजाज़त थी घुरां शहजादी अॼु राति तूं कोन थी वञी सघी अॼु राति तूं असांजी महिमान थी रही माफ़ कजो सरकार तव्हांजी इहा फरमाइश पूरी नथी थी सघे छो त मूं अॼु ताईं पंहिंजे घर जे सिवा राति किथे कोन गुज़ारी आहे शहजादी तोखे मुंहिंजी फितरत जी ख़बर कोन्हे जेका क़ीमत चओ मां अदा करे सघां थो वॾेरा मां तवाइफ़ न आहियां अॼु ताईं मां पंहिंजी इज़त जो सौदो न आहे कयो घणी थी वई इज़त हिन खे राज़ न छो जो हीअ तवाइफ़ आहे न ॿुधो हलो ॿार भॼो अब गया न हवेली में कफन
मुझे बचा। संधू तो के जुरत कीअं थई हिन हवेली में अचण जी? हलो इन में थई हितां हलियो वञ। ही तवाइफ ऐं तमाशबीननि जो मसलो आहे। नवाज खान, मुखे तुझी हवेली में जण जो को भी शौक कोन हो। मां त तुझे हिन मेहमान जी ही अमानत वापस करण आयो, जेका मुझे टांगे में रहिजी वही हुई। हाँ, मां हींअर भी उन्हीं जिरके जे फैसले ते कायम आया। नहीं मां उन जिरके जी का खिलाफ वर्जी करण तो चाहिया। त पोइ ठीकु आहे, तूं पंहिंजे फैसलनि ऐं वाइदनि ते पाणी ॾे, न त सुठो न थींदी। हा, न सिंधु, मुझे इते न छॾे वञ। ही पोती में ते मुझे बचाए, मुझे इते छॾे न वञ। खुदा जो वास्तो दे। मां कुछ भी न तो करे सघां। हटी परे थी, परे थी। इनमें मुझे चूड़ियों आई मुझे रहो पियो है। मारे घर में बनी रही हो। नवाज खान, घणो ही सब्र कयो। सब्र जी भी का हद थींदी आहे। वापिस वेंदुसि, बिल्कुल वेंदुसि। अकेलो न, हिन मज़लूम छोकिरीअ खे पाण सां गॾु वठी। जेकॾहिं तव्हां में कंहिंमें भी हिम्मत आहे, मूंखे रोके ॾेखारियो। चूड़ियूं पोतियूं तव्हां पायो। माना तूं मरण चाहीं थो, तोखे मौत खपे। अॼु जेकॾहिं कंहिं मज़लूम जी इज़त बचाइण ख़ातिर जेकॾहिं मुंहिंजी सिसी जुड़ी वञे त फिर परवाह न आहे। बस सिंधु, बस। ही छा पियो थिए मुंहिंजी हवेलीअ में? सिंधु, तुझी हिम्मत कीअं थी मुंहिंजे हवेली में अचण जी ऐं मुंहिंजे पुटनि सां घेरे करण जी? शाहबाज खान, मूंखे को भी शौक़ कोन हो तुझी न हवेली में अचण जो। हींअर बि उन्हीअ जिरके जे तहत मां हिननि सां न विढ़ियो आहे, पर हिन मज़लूम छोकिरी जी मूं इज़त बचाई आहे। ऐं ही अमानत जेका हिन जी रहिजी वई, मां वापस करण आयो हुअसि। सब्र जी भी का हद थींदी आहे। हिननि पंहिंजे पुटनि खे सेखारे छॾ। त पोइ ही जहिड़ो कीअं थियो आहे?  मां थी ॿुधायां ही जहिड़ो छो थियो। 1 मिनट, 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 1 मिनट,
तुझे हिनन पुटन मुझी इज्जत ते हथ विझण जी कोशिश कई समझाई सिंधु जेकरे मुझे पुटन जी गलती न हुजे हा न त पो तव्हां ॿिन्हिनि जूं सिधियूं लथल हुजनि हा भुलियो ई शहबाज खान भुलियो सिसियूं वठण सोलो कम न आहे ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि रख हिन में चूड़ियूं ऐं पगियूं पियल अथई हिन पंहिंजे पुटनि खे पाराए छॾे तूं बि पाए छॾजांइ सिंधु बादशाह जो कौल अथई अल्लाह बादशाह निकिरी वञे तव्हां हलिया आए में तव्हां खे ॾेखार मां इन्हीं करे रहियुसि हिन महिल जो रात जो मां तोखे केॾां वठी वञा ऑफ कोर्स स्टेशन ते हाँ ओ चरी रात जो का बि गाॾी तो न वेंदी आ सुबुह जो रेल गाॾी ईंदी उहा ई वेंदी रात जो का बि रेल गाॾी न ईंदी आ इज इट पॉसिबल मुंहिंजो मतिलबु आहे त ईअं थी सघे त मां तोसां गॾु तुंहिंजे घर हलां मां आई तोखे पंहिंजे घर वठी वञा अरे चरी मुंहिंजे घर में मूंसां गॾु मुंहिंजी मासी रहंदी आहे ऐं तूं त मां समझी सघां थी त तूं मूंखे पाण सां गॾु नथो वठी वञी सघी मां गाणी जरूर आया पर तवाइफ ना वो तो के अग में भी चयो ना तब गुलकार में आई तवाइफ में जमीन आसमान जो फर्क होंदो है मां एक सुठी फैमिली सा बिलोंग थी के शायद तू अन्या ताणी मुखे समझी न सके मुखे तुझे ॻाल्हियुनि ते यकीन आहे पर ठीक आहे तू मुखे स्टेशन छॾ मां हुते रात गुज़ारे वठंदसि स्टेशन ते ॻोठ जी स्टेशन रात जो वीरान हूंदी आहे ऐं तूं औरत ज़ात आहीं बस ठीक आहे तू मुखे हिते ई छॾ मां हिते ई रात गुज़ारे हली वेंदसि मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾे त मां तोखे अकेलो छॾे ॾियां इए भी ना उए भी ना हिते भी ना हुते भी ना आखिर पो मां रात किथे गुज़ारंदसि किथे न किथे रात गुज़ारणी आहे ना चङो चङो मूंखे सोचण ॾे चङो हल कर सच तो चवी ना अञा भी सोचे वठ टाइम आहे सोचे वरतुम इन को वधीक ॿियो छा सोचा ओ मुंहिंजो मथे जा सुर वठी थो लाए घर सियाणा सही चई आहे न नेकी कर ऐं दरिया में उछलाए हाणे हली वेह टांगे ते हाँ हाँ तड़का थोड़ी ॾींदा चङो सोना साईं वेहो टांगे ते हल रे हल पुटरा हल तू तो थेलो ॾियण वियो हुए पर ही कंहिंखे वठी आयो हुई हीअ ऐं अबा ही तो लिकी लिकी शादी छो गई मुखे ॿुधाई हा मां सेरा ॻाया हा नचा हा ऐं तोखे ख़बर आहे त सेरनि में गानो कहिड़ो ॻाया हा
मोर थोटले राढ़ा मोर थोटले। ई ॻाल्हि त ॿुध पहिरियों। ॻाल्हि ॿाल्हि खे छॾ, मूंखे ख़बर पइजी वई आहे त तोखे अचानक शादी करणी पइजी वई आहे, सो बि हिन सां। ओ मासी ॻाल्हि ॿुध, हीअ मुंहिंजी ज़ाल ॿाल नाहे मुंहिंजी ज़ाल। चङो चङो हाणे वे ॿुधाए खणी। ऐं अम्मा तूं बि वे न। हाणे ॿुधाए त असल ॻाल्हि कहिड़ी आहे? मासी ये फनकारा आहे, ॻाइण वारी फनकारा। वो हुई न माई भागी जेका कन ते हथ रखी ॻाईंदी हुई, हीअ बि उन वांगुरु कन ते हथ रखी न ॻाईंदी आहे, पर ॻाईंदी ज़रूर आहे। ॻाईंदी त मां बि त आहियां, भला मां ॻाए ॾेखारियां। तरन मां तरंदी अचे हो छोलनि मां छुलंदी अचे हो दिल कोयारल पई करे हो दिल कोयारल। मसीर मुंहिंजे हथनि खे ख़ुदा खे मञ, ये तुंहिंजी उमिरि आहे ॻाइण जी। तारनि मां तरंदी अचे, पंहिंजी उमिरि खे ॾिस पहिरियों। पर गानो ॿुधाईंदी साईं ज़रूर। गानो ॿुधाइजां, सॼी राति ॿुधाइजां। मां न ॿुधंदो साईं, हीअ ॿुधंदई हीअ। पर ही गानो मुंहिंजो सॼी राति ॿुधंदी न? हा ॿुधंदई। चङो चङो हाणे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? हा मासी, हाणे आई न असुल ॻाल्हि ते। हू थेलो जेको रहिजी वियो टांगे में, हा हा उहो हिन जो हो। उहो थेलो मां जीअं हुते पहुचाइण वियुसि न, हीअ हुते गानो ॻाए चुकी। ख़बर थी गाने खां पोइ छा थियो? नवाज़ खान ऐं हाशिम खान हिन सां छेड़खानी कई ऐं हिन जी इज़त दाग़दार करण ते चाहिई। शुक्र थियो जो आउं हुते पहुची वियुसि। पर पुट को झगड़ो बगड़ो त कोन थियो न? न जहिड़ो बेड़ो कोन थियो, मिड़ई ॾंद चक थी पई। हाय मुठियसि। हुनजो वॾो जेको आहे न शाहबाज़ खान, उहो विच में आयो त खून ख़राबो थी पिया। छॾिया आउं बि कोन हा। हाणे तूं मूंखे ॿुधाए त जवान छोकिरीअ खे मां हुते अकेलो छॾे अचां? न पुट, इन्हीअ करे मां हिन खे हिते वठी आयो आहियां। पुट तो त इहो नेकी वारो कमु कयो आहे। ही हिकु राति त छा इन घर में रही सघे थी मुंहिंजी धीउ भणजी। इन्हीअ करे हिन खे हिते वठी आयो आहियां। राति हिते रहंदी, सुबुह सां हली वेंदी। धीअ तूं छा पई सोची? मासी मां इहो सोची रहियसि, काश तूं मुंहिंजी सगी मां हुजे। अड़े चरी, तो त सिर्फ़ सोचियो आहे, पर मूं त तोखे पंहिंजी धीउ बणाए छॾियो आहे। मासी मूंखे एतिरो प्यार न ॾे। ईअं न त मां हितां वञी न सघां। अड़े चरी, मूं कॾहिं चयो आहे त तूं हितां वञ? तूं ख़ुशी सां हिते रह। चङो मासी, मां हलाए थो, अॼु राति ॿाहिरि थो सुम्हां। ऐं पुट ये हेॾो सारो घर छॾे करे वञी ॿाहिरि तो सुम्ही? हाँ मासी तुंहिंजी कल्ह थोड़ी आहे, दिमाग़ फिरियो अथई छा? जवान छोकिरी घर में, मां बि हिते। न वो ॿुधो कोन अथई, रिली कुले ते मानी राज ते ॿाहिरि थो सुम्हाए। वो तो बिस्तरो खणी। सिंधु बादशाह, अल्लाह बादशाह कल खबर रेस जे कमदार जो आ, वो मासी सुखा के तंग थो करे। जैसी ताईं सिंधु बादशाह इन धरती ते मौजूद आ तो को बि वॾेरो मासी सुखा के जाए तो गरीब के नक न कंदो। वॾेरो आ त पैसे लाया, असां लाइ न आहे। अचो त हुनखे कुतर कयूं, कुतर अचो।
बादशाह हल्ला बादशाह निजाम तो के चाहे हो ना तो मां गरीब जरूर आ बस जदी दादिल थी तो के मां कुत्ते कदम कुत्ते अरे हथ खाली ॾिसी तो ललकारी अज जे मुखे हथियार हुजे आ त चेहरो हितां तू बि न वञी आ बदल त्यास थी वञ नवी दे वदेदा नवी दे उस्ताद मां दड़ो अरे हमेशा गलत टाइम रे उतार नता जो वदे के कुत्ते का कुत्ते उस्ताद यो कुतर चाहे अरे उजी नाम तो या मैं तो खबर न पवे तो कुत्ते अच्छा जो के बड़ा कुतर बचाए भी दे अरे आलो अली दी तू बनाई हां उस्ताद अरे उस्ताद तो पादा के दी ता मजा नहीं बुझा अरे अच्छा जो मासी अञा ताणी सिंधु न आयो आहे पुट थोरो इंतजार कर वो अच्छा वारो पर मां अञा ताणी तो कोन आयो आहे पुट मूं चयो न त सिंधु ईंदो हूंदो हू वाइदे जो पक्को आहे ये थी न तो सघे त जैसा वाइदो कयो हुजे पूरो न थिए मासी तव्हांखे सिंधु ते एतिरो भरोसो आहे पुट सिंधु ते मूंखे न पर पूरे ॻोठ जा माण्हू सिंधु ते भरोसो कंदा आहिनि भरोसो त छा पर पूरो सिंधु सां प्यार कंदो आहे वाकई मासी तू सही थी चई सिंधु प्यार करण जे क़ाबिल है हीरा भी चई पुट तोखे सिंधु सां प्यार थी वियो आहे छा हां मूंखे ख़बर न पर लगे थी त जी मासी मां टांगो काए वा मोकल शहजादी के तू वन पासे लिख वन अंदर अच मुका तो सा गालाणो आ मां अंदर कोने तो शहजादी के बाहर मोकल टांगो तैयार आ अरे पुट मोदा आऊं तो के जमा थी तो तू अंदर त अच को मसलो आहे हेलो हां हां मासी वे पुट वे छा मसलो आ माजी शहजादी किथे आ वो त हली वई मुखो बगैर हली वई तो देर कई ऐं वो हली वई मासी मु देर तो कोने कई जाहिरा घोड़े के टांगे में जो पासो जोटणो हो टाइम तो लगंदो न संजय रखड़ा हा टांगो काहण अचण में थोड़ो टाइम तो लगी वेंदो आहे न मासी पर मासी वही केॾी महिल ऐं काॾे वई चई पे त मां वञा थी स्टेशन पे मासी शहजादी सफ़ा का चरी आहे हुनजे करे नवाज़ खान हाशिम खान सां मां विड़ुसि ऐं उन खां तो बचाए हिते वठी आयोमांसि हाणे अकेली स्टेशन ते हली वई ख़ुदा ख़ैर करे जेकॾहिं रस्ते ते मिली हुअसि न वरी खंबे खणी वेंदसि वो त हली वई पर तू परेशान छो पियो थी मासी मां परेशान छो न थिया परेशानी वारी ॻाल्हि त करे वई आहे न चरी छोकिरी कंहिं जाइ जी मासी मूंखे हिन महिल जो हिन महिल स्टेशन वञणो पवंदो किथे मुंहिंजे लाइ वरी ॿीहर मुसीबत पैदा करे आहे छोकिरी सिंधु मूंखे न वठी हलंदो तुझे लाइ त सभु कुझु कयां पियो तोखे न वठी ईंदुसि भला कंहिंखे वठी ईंदुसि ही सभु जतन तुझे लाइ त कयां पियो मासी हेॾो वॾो ड्रामो हां
गोगो छतो दी गोगो न दियो मुझे तो साव कढी छड़ी पर मुद्रा में मां या खबर त पइजी वई त तू मुझे सब प्यार तो करी तू ये पांच गाली ता पोड़न के में जाई यो जे प्यार करी हलिया हलिया शहजादी हलो
तोखे जान प्यारी है ही छोकरी असांजे हवाले कर तोखे जान बख्शींदासूं तू हितां हलियो वई। हाँ नवाज खान सिंधु हमेशा सिर तिरीअ ते रखी हलंदो आहे। मूंखे पंहिंजी जान जी का बि परवाह कोन्हे छो त जिंदगी मौत अल्लाह जे हथ में जो तव्हांखे पंहिंजे सोटरनि जो अंजाम यादि न आहे छा? हीअं हुननि खे कुते जी मौत कयो। हीअ मुंहिंजी महिमान आहे। महिमान जे लाइ जेकॾहिं मुंहिंजो सिर वञे त घोरियो हिन जे मथां। छो तो बेमौत मरी सिंधु तवाइफ जे करे। नवाज खान ये तवाइफ न एक ॻाइण वारी आहे। ॻाइण वारी ऐं तवाइफ में फर्क हूंदो आहे। जे वधीक ॻाल्हायो अथई न त ज़बान काकड़े मूं कढी छॾींदो साईं। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। चङो ठीक आहे लही आहे त पोइ ख़बर पए। न सिंधु हाली तव्हां मूंखे बहुत हो गए छा ॾिननि सभिनीनि खे। शहज़ादी शहज़ादी जिंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। जेसि ताईं सिंधु जीअरो आहे ही तुंहिंजो वार बि विंगो नथा करे सघनि। अल्लाह ते रख। सिंधु कुछ सोच छोकरी सही थी चवे। नथो ॾिजां तुंहिंजी ये गिदड़ वारी बब खिलका। सिंधु बादशाह अल्लाह बादशाह। रमजो हेनाच जैसे जमादार सिंधु के पकड़े गाड़ी में विहारियो। हाजिर सर जमादार मवाली। चङो नथो करी चङो। ये पुलिस वारी चालाकी मूंसां न कर ॾाढो महांगो पवंदो। अरे हिनखे वठी वञोसि मूं काॾे थी वञी। हथ कढ। सूबेदार तू पंहिंजे पाण खे छा थो समझी? मां गुलूकार आहियां। मुंहिंजे हिकिड़े फोन ते तू ॾिसजां सिंधु खे तू पाण छॾे वेंदे समझे। तू तसली कर शहजादी। मुड़स मुआ न आहिनि। ही जेके जेल आहिनि मुड़सनि जे लाइ ठहिया आहिनि। दिल जाए कर मां ॿाहिरि जल्दी ईंदुसि। हल 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 हल। असांजे मथां के दुश्मन जी नज़र असांजे घर के खाई वई आहे। पुट मां तुंहिंजे बगैर मरी वेंदसि। मासी तू हिते छो आई आहीं? तोखे हिते न अचणु घुरिजे हा। शहज़ादी तू हिनखे हिते छो वठी आई आहीं? तू त पढ़ियल लिखियल आहीं, सम्झ वारी आहीं। हाँ सिंधु मां समझी सघां थी
पर मासी तुंहिंजे लाइ तमामु घणी परेशान हुई तुंहिंजे करे तमामु घणी रुनी आहे हिन करे मां हुनखे हिते वठी आई मासी मूंसां मुलाक़ात थी वई न हाणे घर वञ शहज़ादी मासी खे घर वठी वञ मासी जिद न कर ये ॿारहणियूं ॻाल्हियूं न कर मूं ते खून जो इल्ज़ाम आहे खून जो इल्ज़ाम न न मुंहिंजे बच्चे ने खून कोन कयो आहे मुंहिंजे बच्चे ने खून ये इल्ज़ाम आहे सरासर इल्ज़ाम मासी तू परेशान न थी सिंधु जल्दी घर वापस ईंदो ही पुलिस वारा सिंधु जो कख भी नथा बिगाड़े सघनि शहज़ादी मासी खे घर वठी वञ सिंधु पंहिंजो ख्याल रखिजे असांजो वक्त खराब अची वियो आहे या लगे तो तुंहिंजो वक्त खराब अची वियो आहे जो असांखे थाणे ते घुरायो अथई मुंहिंजा सोना साईं वेहो त सही साईं मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो मां तव्हांखे थाणे ते घुरायां डीपीओ साहब जो हुकुम हो त घुराए तहरीरी बयान वठि इहो तो वारो डीपीओ हज़म ई कोन थो थिए इन जे हाज़मे लाइ का गोरी वोरी त ॿुधाए साईं फ़िलहाल बर्दाश्त कयो वक़्तु अचण ते तव्हांखे गोरी बि ॿुधाईंदासीं जल्दी ॿुधाइजो सूबेदार छो जो इने हरणीअ जो शिकार आबला साईं अगरि जे तव्हांखे हरणीअ खे खाइणो आहे न त शिकार कंहिं ॿिए खां करायोसि खाओ पर इहो शिकार कंदो केरु साईं बहिराम धाड़े पर हुन सां तव्हांजो को राब्तो आहे साईं पुलिस जो राब्तो चोरनि ऐं धाड़ेलनि सां हूंदो पर सुल्तान इहो कमु जल्दी थियणु खपे मुंहिंजा साईं मां अॼु ई बहिराम ॾे मुखबर ज़रिए न्यापो मोकिलियां थो थोरो सब्र करो
मौला जाने मां तुझी आया ओ मौला जाने मां तुझी आया बहराम मुझे यह ख्वाहिश आहे त मां जॾहिं मरां तुंहिंजी ॿाहुनि में मरां। छा करे छॾियो? तुझे जिंदगी जी ख्वाहिश हुई तो जॾहिं भी मरे मुझे ॿाहुनि ऐं मां तुझी इहा ख्वाहिश पूरी न कयां मूंखे सुठो नथो लॻे। गुलाब जी सरदार मुझे महबूबा के इज्जत ऐं एहतराम सां कब्र में दफन करे अचो। जो हुकुम सरदार। भली आयो एसपी साहब, भली आयो। एसपी साहब जेकॾहिं तव्हां अचण जो इतला ॾियो आहे न त असां तव्हांखे दरवाज़े ताईं इस्तक़बाल सां वठी अचूं। शहबाज़ खान मां हिते तुंहिंजो महिमान थी न आयो आहियां, क़त्ल जी इंक्वायरी करण आयो आहियां। डीपीओ साहब जंहिं क़त्ल जी जांच करण आया आहियो जेको सिंधू कयो आहे उनजा चशमदीद गवाह असां आहियूं। क़त्ल कीअं ऐं छो थियो? डीपीओ साहब आउं ऐं मुंहिंजो भाउ हाशिम ख़ान कंहिं कम जे सिलसिले में शहर पिया वञूं त अॻियां सिंधू जो टांगो हुयो। ड्राइवर मुंहिंजो उनखे हारून ॾींदो रहियो, असांखे दग कोन ॾिनई। नेठि कंहिं बि तरीक़े सां असांजे ड्राइवर गाॾी अॻियां कढी झले सिंधू सां ॻाल्हाइण वियो। सिंधू टांगे तां लही करे मुंहिंजे ड्राइवर सां विढ़ी पियो। सिंधू ऐं ड्राइवर विढ़ंदे विढ़ंदे असांजी गाॾी ते अची पहुतो। सिंधू असांजी गाॾी मां पिस्टल खणी सिधो फायर कयईं। ड्राइवर थड़े ते मरी वियो। असां गाॾी मां लथासीं, सिंधू असां ते फायर कया। असां जान बचाए पंहिंजे घर पहुता आहियूं। इन खां वधीक
चशमदीद गवाह कीअं थींदो आहे? पर सिंधू जो बयान तो कुछ ॿियो आहे। ज़ाहिर आहे एसपी साहब, को बि कातिल खून आसानीअ सां त क़बूल न कंदो। ठीकु आहे शहबाज खान, सच हिकु न हिकु ॾींहुं साम्हूं अची वेंदो। तव्हां पुलिस वारो तरीक़ो सिंधू ते आज़मायो, सचो अव्हां जे साम्हूं अची वेंदो। एसपी साहब, तव्हां पहिरियों सिंधूअ जो पुराणो रिकॉर्ड त ॾिसो त पहिरियों हुयो छा। पहिरियों नंढियूं वॾियूं चोरियूं कंदो हो, पोइ धाड़ा हण शुरू कई, असली सॼे ॻोठ खे तंग करे छॾियो। पर जे ज़रूरत पई त मां ॿीहर हाज़िर थी वेंदुसि। एसपी साहब, अव्हां ईअं कीअं था वञी सघो? को ख़िदमत जो मौक़ो त असांखे ॾियो न। शहबाज खान, मौक़ा ख़िदमत करण जा ऐं कराइण जा त घणा ईंदा, छो जो मां तुंहिंजे इलाइक़े जो ऑफिसर थी आहियां। अॼु ज़रूरत पई त हलियो ईंदुसि। ख़ुदा हाफ़िज़। बाबा साईं, डीपीओ जो रवैयो कुझु असांजे बारे में ठीकु नथो लॻे। एॾा जज़्बाती न थींदा कयो। जवानी असां ते बि आई हुई। जेके कम तव्हां कयो पिया, इहे असां बि कया आहिनि। थोरो इंतज़ारु कंदा कयो। तव्हां परेशान न थियो। अहिड़ा एसपी के ई आया ऐं विया। हे कहिड़े बाग़ जी मूरी आहे? हाशिम, हाणे पाण खे पुट बदिली पवंदी। मुंहिंजा तमामु साथी हिते ई बीह रहनि ऐं जेका गड़बड़ नज़र अचेव ॾारे छॾियोसि। ठीकु आहे सरदार। खबरदार जो तव्हां अॻियां वधिया आहियो। तव्हांखे ख़बर न आहे त ही घर